नाज़रीन असां ख़बर शेयर कंदा हलूं त मदئجي शहर जे पीर अलीदर शाह जी मेन घिटी टाउन इंतज़ामिया जी लापरवाही सबब हमेशा गंदे पानी की लपेट में रहे थी। नालिन की मुसलसल सफ़ाई न थियण सबब नालिन जो गंदो पानी रस्ते ते उथली पवे थो, जै सबब घिटीअ मां गुज़रंदड़ माण्हुनि मर्दनि औरतुनि निमाज़ुनि ऐं ॿारनि खे सख़्त तकलीफ़ सां मुंहुं ॾिसणो पवे थो। जॾहिं त क़ब्रस्तान ॾांहुं जनाज़े सां गॾु वेंदड़ शहरनि खे पिणु सख़्त अज़ियत सां गुज़रणो पवे थो। इन सिलसिले में मस्जिद जे इमाम मौलवी क़ामरन पनहूर जी अॻवाणी में टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज थियो आहे ऐं टाउन इंतज़ामिया का फौरी नोटिस वठण की अपील पिणु कई आहे। अस्सलाम नाज़रीन, हिन वक़्तु जेको आहे साईं अलीदर शाह जी जेकी घिटी आहे ऐं मेन घिटी जेकी साईं अलीदर शाह ॾे बि वञे थी ऐं शहर ॾे बि वञे थी। हिन वक़्तु जेको आहे सो सफ़ा तमामु गंदगी थी वई आहे। कुझु जेको शहरी रहायशी माण्हू पाड़े जा बीठा आहिनि उहे हिदायत वधीक ॿुधाईंदा अचो त हुन खां पुछूं। हा साईं, बिस्मिल्लाह रहमान रहीम। हीअ मेन घिटी आहे पीर अलीदर शाह जी, जंहिंजे लाइ काफ़ी दफ़ा असां कंप्लेन करे रहिया आहियूं, पर हिन घिटीअ खे हमेशह नज़रअंदाज़ कयो थो वञे। हमेशह तव्हां ॾिसी रहिया आहियो त केॾी न गंद किचिरो आहे। मस्जिद लॻिया, निमाज़ी माण्हू वीचारा अचनि था, उहे तिरकी किरी था पवनि। पीर ते दरगाह ते माण्हू वञनि था, कॾहिं जनाज़ो आहे, ॿियो आहे, टियों आहे, वॾी तकलीफ़ में गुज़रणो थो पए, हिन गंदे पाणीअ में गुज़रणो थो पए। तमामु नाइंसाफ़ी आहे। असां TM साहब खे गुज़ारिश था कयूं त बराए महिरबानी करे हिन किरास जो मसइलो हल कयो वञे ऐं नालीअ जी सफ़ाई थिए ई नथी। 6 महीना को बि अचे नथो, हिन घिटीअ जी सफ़ाई नथी कई वञे। अचनि था, पाणी किन कचिरो लॻो पियो आहे। असां TM साहब खे अर्ज़ु था कयूं त पंहिंजो मसइलो हल करायो वञे। सफ़ाई करण ईंदा ई न न साईं, बिल्कुलु न ईंदा आहिनि सफ़ाई करण वारा। वक़्तु 5-6 महीना थी विया अथसि। उहो कई दफ़ा असां पाण भॻियुनि खे ख़र्ची कराए सफ़ाई कराई आहे। हा साईं, बिस्मिल्लाह रहमान रहीम। ही पीर अलीदर शाह जो रस्तो आहे तो जनाज़ा भी ईंदा आहिनि ऐं नमाज़ी माण्हू मस्जिद शरीफ़ जे लाइ बि ईंदा आहिनि। मस्जिद शरीफ़ में नमाज़ ईंदा आहिनि। काफ़ी जमाती शिकायत कए त असांखे तो तकलीफ़ ॾाढी आहे, गंदो पाणी आहे, लटा पली था थियनि ऐं पीर सन ॿियनि बि शिकायत कए था त काफ़ी त किरिया बि आहियूं, थाबरिया आहियूं ऐं रस्तो जेको आहे गंदगार थी थो वञे, गप थी थी वञे। असां TM खे इहो जेको अर्ज़ु था कयूं त असांजे लाइ रस्ता जेको आहे सही माना ठाहे ॾियनि। ख़बर न आहे त शहर जूं तक़रीबन घिटियूं ठही चुकियूं आहिनि। जॾहिं मेन घिटी आहे जिते दरगाह ते 24 घंटा माण्हुनि जी आमद रफ़त आहे, हिन घिटीअ खे नज़रअंदाज़ कयो आहे। अॼु ॾींहं ते घिटी ठहे नथी। मसइलो ख़बर न आहे त इन्हनि छाजे करे, कहिड़े वजह जे करे हिनखे नज़रअंदाज़ कयो आहे।